हेलो दोस्तों, अॼु ही फिल्म इलाही पसंद ईंदी तव्हांखे, छो जो अॼु वारी फिल्म एडवेंचर सां भरियल ही फिल्म 2015 जी बहितरीन फिल्म मार्शियन जो एक्सप्लेन कंदासीं। फिल्म रेटेड आहे 8.0। चैनल खे सपोर्ट कयो, वीडियोस खे ज़रूर ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कयो। वीडियोस खे लाइक कमेंट शेयर भी कंदा। अचो त फिल्म खे शुरू कयूं। दोस्तों, ही कहानी आहे हिकु छोकिरे जी जेको हारण पसंदि न कंदो आहे, जेको अकेले मरीक सियारे ते फासी पवंदो आहे। त पोइ छा हू वापसि ज़मीन ते अची सघे बि थो या न? हलो ॾिसूं। दोस्तों, स्टोरी शुरू थिए थी ऐं नासा जी टीम खे मरीख ते ॾिसंदा आहियो, जेके अहिड़ी तरह जी तहक़ीक़ कंदा पिया आहिनि। साल 2035 ॾेखारे वियो आहे। हिननि जो 31 ॾींहं जो मिशन हूंदो आहे ऐं हिननि खे हिते 18 ॾींहं थी चुका आहिनि। पंहिंजे कम सां गॾोगॾु लुत्फ़ अंदोज़ बि थींदा पिया आहिनि ऐं जॾहिं ही तूफ़ान ॾिसंदा आहिनि त हू वॾो ख़तरनाक हूंदो आहे। हाणे ही ॾिसी कमांडर फ़ैसिलो कंदो आहे त हू हिन मिशन खे ख़तमु करे छॾींदा। उन खां पोइ सभई साइंसदान वापसि मरीक कल्याणपुर हवाई जहाज़ में अचणु शुरू करे छॾींदा आहिनि ऐं उन ई दौरान तूफ़ान ख़ौफ़नाक थी पवंदो आहे ऐं हिकु वॾो वड़ हिन सां टकराईंदो आहे। हू परे वञी किरंदो आहे। सभई दोस्त हिन सां राब्तो कंदा आहिनि, पर हिन सां को बि राब्तो न थींदो आहे। ही तूफ़ान में वधीक देर ताईं नथा बीह सघनि, जो हिननि जो जेको खलाई जहाज़ आहे आहिस्ते आहिस्ते हेठि थींदो वञे। उन करे हिननि खे जल्दी करणो पवंदो, न त ही उते फासी पवंदा ऐं वापसि ज़मीन ते न वञी सघंदा। ही मार्क खे मुअल सम्झी वापसि ज़मीन ॾांहुं वेंदा हलिया आहिनि ऐं हिते ज़मीन ते नासा जो डायरेक्टर मीडिया वारनि खे ॿुधाईंदो आहे त मरीक मिशन खे तूफ़ान जे करे मनसूख़ करणो पियो ऐं हिननि जे हिकु साइंसदान चवंदो आहे मार्क हिन दुनिया में न रहियो आहे। इन खे पोइ पाण वापसि मरीक खे वरी ॾिसूं था त मार्क उते ज़िंदा हूंदो आहे। दोस्तो, जंहिं वड़ सां हू टकरायो हो उन वड़ जो टुकुर हिन जे सूट में फासी पियो, जंहिं जे करे हिन जी ऑक्सीजन ठहियल हुई ऐं उन जे करे हिन जी जान बचियल हुई। हू वापसि स्टेशन ते ईंदो आहे ऐं हू पंहिंजे वड़ खे पेट मां कढी ऐं टांका लॻाईंदो आहे। थोरी देरि आराम करण खां पोइ हू पंहिंजी रिकॉर्डिंग करणु शुरू करे छॾींदो आहे ऐं सभु कुझु ॿुधाइणु शुरू करणु थी पवंदो आहे, छो जो अगरि ही मरी वियो त ॿियनि साइंसदाननि खे ख़बर पवणु खपे त इन छा छा थियो। हू सॼो हिसाब किताब करण खां पोइ ॿुधाईंदो आहे त हिते को बि रस्तो न आहे नासा सां राब्तो करण जे लाइ। ही स्टेशन सिर्फ़ 31 ॾींहंनि लाइ ठाहे वियो आहे, उन खां पोइ ही मरी वेंदो। ते न ई हिन जे लाइ को खाधो आहे, न ई पाणी ऐं न ई साह खणण जी ऑक्सीजन। हिन ॾे सिर्फ़ हिकु उमेद बची आहे, मरीख जी ॿी मिशन जेका 4 सालनि खां पोइ थींदी ऐं ही सोचींदो आहे पंहिंजे पाण खे 4 सालनि ताईं कीअं ज़िंदा रखां। पर हिते दोस्तो, मार्क हार मञण वारो कोन हो, पर मार्क बूटनि जो माहिर हूंदो आहे। त मार्क मनसूबो ठाहींदो आहे त मरीक सियारे ते ज़राअत कंदो, जीअं त हू 4 सालनि ताईं हू ज़िंदा रही सघे। हाणे 31 ॾींहं गुज़री विया आहिनि। हू ज़राअत करणु शुरू करे छॾींदो आहे। मार्क पंहिंजे मवाद मां मिटी ठाहींदो आहे ऐं आलू पैदा करण जी कोशिश कंदो आहे। ही कमु एतिरो आसान न हो। ज़राअत करण जे लाइ घटि में घटि 40 मीटर पाणी खपे ऐं उन खां पोइ उन जो जुगाड़ कंदो आहे। ही ॿुधाईंदो आहे त पहिरीं हाइड्रोजन खणो, ऑक्सीजन मिलायो ऐं उन खे ॿारे छॾियो। कुझु फार्मूले सां गॾु पाणी कढण जी कोशिश कंदो आहे ऐं तॾहिं अचानक धमाको थींदो आहे। उन खां पोइ मार्क कोशिश कंदो आहे ऐं हिन पहिरीं ई पाणी ठाहे वठंदो आहे। हिते पहिरियों भेरो हिकु पौधो पैदा थींदो आहे, मतिलबु मरीक ते हिन छोकिरे ज़राअत करे वरिती। वाह! इहो ॾिसी मार्क इलाही ख़ुशि थी पवंदो आहे ऐं हिते ज़मीन ते कंहिंखे ख़बर न हूंदी आहे त हिन जो जनाज़ो करे छॾींदा आहिनि। उन खां पोइ मरीक मिशन जो डायरेक्टर सेट कपूर, सैटेलाइट डायरेक्टर विंडी खे कुझु डिटेल मोकिलींदो आहे ऐं विंडी उते कुझु फोटोज़ चेक करे उनखे इहो लॻंदो आहे त मार्क ज़िंदा आहे। पर इहा हाणे परेशानी हूंदी आहे त मीडिया वारनि खे जवाबु छा ॾींदा, छो जो हिननि पहिरीं मीडिया वारनि खे ॿुधाए छॾियो हो त मार्क मरी वियो आहे। डायरेक्टर चवंदो आहे त मार्क जी टीम खे
इन जे बारे में ख़बर न पवणु खपे, छो जो उन्हनि खे 10 महीना अञा देरि आहे ज़मीन ते अचण जे लाइ इलाही जहाज़ में, जीअं त उते मिशन ते परेशान थी सघनि था। विंसेंट कपूर चवंदो आहे त मार्क पाण खां 5 करोड़ मील दूर परे आहे, पाण ई हुनखे छॾे नथा सघूं, पाण खे हुनजी मदद करणी पवंदी। इन खां पहिरीं डायरेक्टर मीडिया खे ॿुधाए छॾींदो आहे मार्क अञा ज़िंदा आहे। ही मीडिया जी न्यूज़ सॼे बाहि वांगुरु फैलिजी वेंदी आहे। ऐं हेॾां ॿी तरफ़ ॾिसूं था मरीक ते त मार्क खे 70 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हू मार्क जे ॿी मिशन ते पहुचण जी कोशिश कंदो आहे, पर हू उतां 3000 किलोमीटर परे आहे। इन जे करे ॾींहं जो बैटरी खे चार्ज कंदो आहे ऐं राति जो सफ़र कंदो आहे। ऐं हिते ज़मीन ते सभु मार्क खे बचाइण जो मंसूबो ठाहींदा आहिनि। ऐं पाण मार्क खे ॾिसूं था त आख़िर आलू पैदा करे छॾी, पर हुनजो को फ़ाइदो न आहे अगरि हुन नासा सां राब्तो न कयो। इन खां पोइ मार्क खे मंसूबो दिमाग़ में ईंदो आहे ऐं हू डिवाइस खे ॻोल्हणु शुरू करे छॾींदो आहे। हिन डिवाइस जो नालो हूंदो आहे पाक फाइंडर, जेको हिनखे पोइ मिली वेंदो आहे ऐं हू हुनखे ठाहे बि छॾींदो आहे। ऐं हिते विंसेंट कपूर खे तस्वीर मिले थी जंहिं मां ख़बर पवे थी त मार्क छा करण जी कोशिश करे पियो। ऐं विंसेंट कपूर उतां जहाज़ में अची कैलिफोर्निया पहुची वेंदो आहे ऐं 1997 जी उन ई पाक फाइंडर वारी टीम सां मिलंदो आहे त जीअं मार्क सां राब्तो करे सघे ऐं हुन सां ॻाल्हाए सघे। ऐं दोस्त आख़िर हिते ही कैमरा खे घुमाए मार्क सां राब्तो करे वठंदा आहिनि, पर हिते इहो मसलो हूंदो आहे त हू सिर्फ़ हा ऐं न में जवाब ॾेई सघनि। ऐं हिन मैसेज खे पहुचण जे लाइ तक़रीबन 32 मिंट लॻंदा आहिनि। ईअं त इलाही साल लॻी वेंदा मार्क सां ॻाल्हाईंदे। इन जे करे मार्क खे कोडिंग मोकिलींदा आहिनि ऐं ही कोडिंग खे पाण में मिलाईंदो आहे त मार्क नासा वारनि सां मैसेज ते ॻाल्हाए सघे। ऐं इहो ॾिसी नासा वारा सभु ख़ुशि थी पवंदा आहिनि। जॾहिं मार्क खे ख़बर पवंदी आहे त हुनजी टीम खे ख़बर न आहे, उन खां मार्क खे इलाही कावड़ अची वेंदी आहे। उन खां पोइ मार्क जी टीम खे नासा वारा ॿुधाए छॾींदा आहिनि त मार्क अञा बि ज़िंदा आहे। इहो ॿुधण खां पोइ मार्क जी टीम इलाही हैरान थी पवंदी आहे। कमांडर चवंदो आहे त इहा ई मुंहिंजी ग़लती आहे, छो जो मार्क खे उते असां अकेलो छॾियो। ऐं टीम खिलाई जहाज़ ठाहिण लॻंदी आहे। उन सां मार्क खे खाधो रसायो वञे जंहिं सां हू 4 साल ज़िंदा रही सघे, पर हिन खे ठाहिण में 6 महीना लॻण वारा हुआ। पर डायरेक्टर जे चवण ते जल्दी कमु करे हिन खे सिर्फ़ 3 महीननि में ठाहियो वञे थो। ऐं अॼु खिलाई जहाज़ खे उॾाइण वारा हूंदा आहिनि त को मसइलो थींदो आहे ऐं खिलाई जहाज़ रस्ते में ई तबाह थी वेंदो आहे ऐं हिननि जी मिशन ख़तम थी वेंदी आहे। ऐं मार्क जो स्टेशन बि तबाह थी वेंदो आहे ऐं हवा में उॾामी वेंदो आहे। इन जे करे हुनजे आलू जी सॼो ज़रायत ख़राब थी वेंदी आहे, मतिलबु त हू वधीक ज़रायत नथो करे सघे आलू जी। जॾहिं मार्क खे मिशन ख़राब थियण जी ख़बर पवंदी आहे त हुनखे वधीक ॾुख पहुचंदो आहे। हू सोचींदो आहे त मूं उन ॻाल्हि जो हल कढियो, पर शायदि आउं कॾहिं बि ज़मीन ते नथो वञी सघां। इन सीन खां पोइ चाइना जो खिलाई जहाज़ सेंटर ॾिसंदा आहियूं, जिथे हिननि खे मार्क जे बारे में ख़बर पवंदी ऐं हू मार्क जी मदद करण जे लाइ फ़ैसिलो कंदा, छो जो चाइना वारनि हिकु खिलाई जहाज़ ठाहियो हो जंहिंजे करे मार्क ताईं जल्दी खाधो पहुचाए थी सघियो ऐं हुनजी जान बि बचाए थी सघियासीं। ही फाइनली फ़ैसिलो कंदा आहिनि त ही नासा वारनि खे उहा टेक्नोलॉजी ॾेई छॾींदा। उन खां पोइ नासा वारनि जो ॿियो बि साइंसदान हिकु मंसूबो ठाहींदो आहे मार्क खे बचाइण जी, जंहिंजो नालो हूंदो आहे रिच। मार्क जो अमलो जंहिंजो नालो हाइस हूंदो आहे, पाण उन जी स्पीड खे वधाए मरीक ते मोकिले छॾींदासीं ऐं मरीक ते बिना लाहींदे मार्क खे बचाए वठंदासीं। अगरि ही मरीक सियारे ते अगरि न लहंदा त इन खे बचाईंदासीं। विंसेंट चवंदो आहे त सियारे ते हिकु कैप्सूल आहे जंहिंजी मदद सां मार्क मरीक मां निकिरी सघे थो। तो ही मंसूबो इलाही सुठो हूंदो आहे, पर हिन जे टीम जी मिशन में 500 ॾींहं ॿिया लॻंदा। इहो ॿुधण खां पोइ डायरेक्टर झले छॾींदो आहे, छो त मार्क जी जान बचाइण जे लाइ ॿियनि खे मारणु नथो चाहे। ही सभु ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ रिच चवंदो आहे त ही फ़ैसिलो उन्हनि ते छॾे ॾियो, हिननि जी जान बचाइण चाहिनि था या न। उन खां पोइ रिच पर्सनली हाइनेस ते पैगाम मोकिले छॾींदो आहे। रिच चवंदो आहे त मार्क खे बचाए सघूं था। कमांडर खे ख़बर पवंदी आहे त उहे सभई तयारु थींदा आहिनि मार्क खे बचाइण जे लाइ, छो जो उहो बि हिननि जो ई साथी हूंदो आहे। खां पोइ कामयाबी सां चाइना जो खिलाई जहाज़ लॉन्च करे छॾींदा आहिनि जीअं त मार्क ऐं उन जी टीम खे खाधो मिली सघे। ऐं मार्क खे ॾिसंदा आहियूं त ही इलाही कमज़ोर थी पियो आहे, छो जो ही घटि खाधो खाईंदो आहे त आख़िर ताईं ज़िंदा रही सघे। ऐं हू हाणे
एड्स फोर्स जे तरफ़ रवानो थींदो आहे जॾहिं हिन खे ॿी शिप मिलण वारी हूंदी आहे त जीअं हू खिला में वञी सघे हू ॾींहं जो बैटरी चार्ज कंदो आहे त जीअं राति जो सफ़र करे सघे। सफ़र कंदे कंदे हू उते पहुची वेंदो आहे पर हिते हिकु मसइलो थी पवंदो आहे। हिते मसइलो इहो हो त जंहिं शिप में मार्क उॾामण वारो हो उहा इलाही वज़नी हूंदी आहे ऐं हू टीम ताईं पहुची कोन सघंदी। उन खे हल्को करण जे लाइ इन मां सॼो सामान कढी छॾियो आहे। मवासिलाती निज़ाम, कुर्सी, दरी, एतिरो त दोस्तो मथियूं पैनल बि मार्क खे कढणो पवंदो। उते हेप कैमर सां कवर करणो पवंदो जंहिं सां ही शिप हल्की थी सघे थी। मार्क आसानी सां मरीख़ सियारे मां निकिरी सघे ऐं पैनल कढण सां ख़तरो वधी वेंदो आहे पर हिन खे को रस्तो न आहे। मार्क खे हिननि जी ॻाल्हि मञणी पवंदी आहे छो जो मिशन स्टार्ट थी पवंदी आहे ऐं इहो मिशन पूरो अमेरिका ॾिसंदो पियो आहे। सिरी खे उमेद हूंदी आहे त मार्क खे बचायो वेंदो। उन खां पोइ उन खिलाई जहाज़ में उॾामंदो आहे पर उन जी रफ़्तार ओतिरी न हूंदी आहे जेतिरी हुअणु खपे ऐं हेॾां हिन जी टीम जे जेका शिप हूंदी आहे उन जी स्पीड इलाही हूंदी आहे जंहिंखे कमांडर ॾिसी फ़ैसिलो कंदो आहे त शिप जे पोएं हिसे खे हिकु धमाके सां उॾाए छॾींदासीं जीअं त हाने जे स्पीड घटि थी वेंदी ऐं हू मार्क खे बचाए सघंदा। जीअं त शिप खे उॾाईंदा आहिनि त स्पीड इलाही घटि थी पवंदी आहे। हिते कमांडर पाण फ़ैसिलो कंदी आहे त हू शिप मां ॿाहिरि वेंदी ऐं मार्क खे बचाए वठंदी पर ही जॾहिं ॿाहिरि निकिरंदी आहे त रसी नंढी थी पवंदी आहे ऐं उन खां पोइ मार्क पंहिंजे सूट में सोराख़ करे छॾींदो आहे ऐं कमांडर ॾांहुं उॾामणु शुरू थी पवंदो आहे ऐं हिते उन जो हथु निकिरी वेंदो आहे। कमांडर खे वठंदी आहे ऐं उन जी जान बचाए ऐं जॾहिं ही ॻाल्हि नासा ऐं सभिनि खे ख़बर पवंदी आहे त हू सभु ख़ुशी मां झूमी पवंदा आहिनि। नासा उहो करे ॾेखारियो जेको अॼु ताईं न थियो आहे। उन खां पोइ ॾेखारींदा आहियूं त मार्क ज़मीन ते अची वियो ऐं उन खे सर्वाइवर वारी पोस्ट मिली थी। हू सभिनि खे सम्झाईंदो आहे त को मांस ते फांसी पवे त हू ज़िंदा कीअं रहे ऐं 5 सालनि खां पोइ ॾेखारियो वञे थो हिन जी सॼी टीम जा मेंबर सेट थी चुका आहिनि ऐं टीवी ते ॾिसंदा आहिनि त मिशन कामयाबु थी चुकी आहे ऐं उते ई फिल्म ख़तमु थी पवंदी आहे। तव्हांखे फिल्म कीअं लॻी असांखे कमेंट ज़रूरु